मैं मोहतरम मोज़िन दोस्तों, अल्लाह ताला जा एहसान थिया जी अल्लाह ताला तव्हां असांखे पंहिंजे घर में अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। ऐं उहो अल्लाह पूरी काइनात मथां ग़ालिब आहे, पूरी काइनात मथां शहनशाही। ऐं उन अल्लाह असांखे मुख़्तसिर हयाती ॾेई करे दुनिया जी तरफ़ मोकिलियो आहे। ऐं यकीन तौर ते दुनिया में जेको असांजो क़याम आहे उहो इंतिहाई आर्ज़ी आहे ऐं नंढो क़याम आहे। हक़ीक़ी ख़ुदा जेकी ज़िंदगी बनाई आहे उहा ज़िंदगी अल्लाह ताला आख़िरत वारी बनाई आहे। ऐं उहा ज़िंदगी फ़ानी ज़िंदगी नाहे, बल्कि दुनिया वारी जेकी ज़िंदगी आहे उनखे फ़नाइयत आहे। ज़िंदगी जी रफ़्तार इंतिहाई स्पीड में हली चुकी आहे, जो ख़बर नथी पवे महीना या साल इंतिहाई तेज़ी में हली रहिया आहिनि। दरअसल हे असां पंहिंजी क़बर खे वेझो थियूं था ऐं मलकल मौत खे क़रीब थींदा वञूं था। पोइ जेको असांखे क़ुरान हकीम हुकुम ॾिनो आहे उन जे मुताबिक़ असांजी ज़िंदगी जेकॾहिं थी थी वञे त यकीन तौर ते असां कामयाबु थी वेंदासीं। ऐं जेकॾहिं अल्लाह ताला जे अहकाम जे मुताबिक़ असांजी ज़िंदगी नथी थिए त पोइ असां नाकाम था थियूं। बहरहाल हर हिकु इंसान नफ़े खे ऐं नुक़सान खे ॼाणींदो आहे ऐं सम्झंदो आहे। जिते इंसान खे नफ़ो नज़र ईंदो आहे उते इंसान पंहिंजी कोशिशि ऐं महिनत जारी कंदो आहे, ऐं जिते इंसान खे नुक़सानु नज़र ईंदो आहे उते इंसान जान छॾाइण जे पोयां पवंदो आहे। बहरहाल दुनिया जा जेके बि नुक़सान आहिनि आख़िरत जे मुक़ाबले में इहे कुझु बि हैसियत या मक़ाम नथा रखनि, छो त आख़िरत जो नंढे खां नंढो जेको नुक़सानु आहे उहो दुनिया जे केतिरो बि वॾो खणी नुक़सानु हुजे उनखां उहो ज़्यादा ख़तरनाक आहे। छो त उन ज़िंदगी जे अंदरि मौत जो सिस्टम ई नाहे, मौत जो मरहलो हिन दुनिया जे अंदरि आहे। ऐं क़ुरान हकीम में अल्लाह ताला मोमिननि जी हालत खे बयानु कयो, मोमिननि जी कैफ़ियत खे ख़ुदा बयानु कयो। अल्लाह ताला फरमाए इन्न अल्लाह अश्तरा मिनल मोमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह। बेशक मोमिन जेके बंदा आहिनि उन्हनि अल्लाह सां हिकिड़ो सौदो करे छॾियो आहे। अल्लाह सां सौदो इहो उन्हनि करे छॾियो आहे त उन्हनि पंहिंजे माल जे एवज़ ऐं पंहिंजी जान जे एवज़ ख़ुदा खां जन्नत हासिलु उन्हनि कई आहे, ताकी उहे युक़ातिलून फ़ी सबीलिल्लाह अल्लाह ताला जे रस्ते में क़तल था कनि ऐं जिहाद था कनि। यकीन तौर ते जिहाद जेको आहे हिकु इस्लाम जे अंदरि तमामु वॾो अमाल आहे ऐं तमामु वॾो फ़ज़ीलत वारो कमु आहे। जिहाद जे अंदरि ऑप्शन इंतिहाई घटि हूंदा आहिनि इंसान जे बचण जे लाइ, ऐं इंसान खे ॿिनि शयुनि मां हिकिड़ी शइ जे तरफ़ ध्यानु करिणो पवंदो आहे। या त उनखे ज़हन जे अंदरि इहा ॻाल्हि हूंदी आहे त शहीद थी वियुमि आख़िरत तरफ़ हलियो वेंदुमि, या जेकॾहिं बची वियुमि त पोइ अल्लाह ताला जी रहमत ऐं अल्लाह ताला जो फज़ुल मुंहिंजे मथां हूंदो। इन ॿिनि शयुनि मां हिकिड़ी शइ जिहाद वारे बंदे खे नज़र ईंदी आहे। त अल्लाह ताला फरमाए कुझु अहिड़ा मोमिन आहिनि जेके मां सां कारोबार कनि था। इन अल्लाह अश्तरा चइबो आहे ॾियण ऐं वठण खे। हिकिड़ी शइ असां तव्हांखे खपाए करे ॾियूं था। ॾिसो दुनिया जे अंदरि हिकिड़ो तरीक़ो थींदो आहे त मां हिकिड़ी शइ खपायां थो ऐं तव्हां मूंखे का शइ ॾियो था, इनखे इश्तरा चइबो आहे। यानी कंहिं शइ खे ख़रीद करण जे लाइ तव्हां का शइ उनखे अॻिले खे ॾियो था, इनखे इश्तरा चइबो आहे। त क़ुरान हकीम में अल्लाह ताला बि ईअं फरमायो त मोमिन जेके बंदा आहिनि उहे मां सां हिकिड़ो कारोबार कनि था। उहे पंहिंजी जान जे एवज़ ऐं पंहिंजे माल जे एवज़ जन्नत खे हासिलु कनि था। ऐं यकीन तौर ते इहे ॿई शयूं इंसान जे लाइ वॾो इम्पोर्टेंट आहिनि, वॾियूं क़ीमती आहिनि। माल ॾियण में बि इंसानु घबराईंदो आहे,
मथां इहो पैसो आहे सुभाणे हथ खां निकिरी वञे, पैसो जेको निकिरंदो आहे उहो इंसान जे जेब खां नाहे निकिरंदो। पैसो जेको निकिरंदो आहे उहो इंसान जी दिलि खां निकिरंदो आहे, ऐं दिलि खां जेकी शइ निकिरंदी आहे उहा इंतिहाई ॾुखी निकिरंदी आहे। कॾहिं कॾहिं कंहिं इंसान खे कंहिं बि दुनिया जी मख़लूक सां मोहबत थी वञे त उहा मोहबत तकड़ि में त नाहे निकिरंदी, उहा मोहबत देरि सां निकिरंदी आहे। पोइ उहा मोहबत पैसे जी हुजे, दुनिया जी कंहिं शइ जी हुजे, औरतुनि जी हुजे, या दुनिया में कंहिं बि मनसब जी हुजे, अगरि मोहबत दिलि जे अंदरि अची वई त फौरी तौरु न निकिरंदी पर इंतिहाई लेट सां निकिरंदी। त पैसो जेको आहे उहो दिलि खां निकिरंदो आहे। पैसे खे ॾियण में इंसानु इंतिहाई वॾो घबराईंदो आहे त किथे इहो पैसो मूंखां ज़्यादा निकिरी वञे ऐं सुभाणे मूंखे नुक़सानु ॾिसणो पए। त अलाह ताला फरमाए जेकॾहिं अगरि मां अलाह ताला जी रज़ा खे चाहियो था त तव्हांखे ॿ कम त करणा पवंदा। हिकु कमु तव्हांखे रक़म इस्तेमालु करणी पवंदी, उहा मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून, अहिड़ा ईमान वारा आहिनि जेकी पंहिंजी रक़म खे मां अलाह ताला जे रस्ते में इस्तेमालु कंदा आहिनि। हिकु नंबर ते रक़म खे इस्तेमालु करणो पवंदो, ऐं ॿिए नंबर ते इंसान खे जेकी ज़्यादा में ज़्यादा अज़ीज़ शइ आहे ऐं महबूब शइ आहे उहा इंसान खे पंहिंजी जान आहे। कंहिं इंसान जो दिमाग़ु ख़राबु थियो आहे जेको चवंदो त मूंखे फौरी तौरु मौत अची वञे। इंसान जे अंदरि इहा चाहत आहे त मौत अचे पर थोरो देरि सां अचे। ऐं पहिरीं ॻाल्हि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो चंद शयूं अहिड़ियूं आहिनि जंहिंखे इंसानु पसंदि नाहे कंदो पर इंसान जे ॾाढो उहे अची रहंदियूं। उन में फरमाद हिकु मौत बि आहे। मौत खे इंसानु पसंदि नाहे कंदो। इंसान जी चाहत हूंदी आहे त मुंहिंजी ज़िंदगी वॾी थींदी वञे ऐं दुनिया जे अंदरि मां ज़्यादा गुज़ारियां, पर मलक अल मौत जो जेको वक़्तु आहे उहो मुक़ररु थी चुको आहे, उहो तव्हांजे मथां अची रहंदो। तव्हांजे पाण दोस्तो हे ॿ शयूं आहिनि जंहिंखे अलाह ताला क़ुरान हकीम जे अंदरि नोट कयो, ऐं अलाह ताला फरमाद इहे ॿ शयूं मां अलाह ताला खां रज़ा हासिलु करण जो इहो ज़रियो आहे। ऐं ॿी जॻह ते अलाह ताला इंसाननि जी तौबा खे क़बूलु करण जो हिकु आसान जेको आहे ज़रियो बयानु कयो। साईं पखा था लहियो, सफ़ा पघर लही पियो आहे। अब हिन मोटर खे बि बंदि करे अच, साम्हूं बटन अथसि। साईं गर्मी आहे असांखे थिए थी, आहे गर्मी? बेमक़ाम ते अल्लाह ताला फरमाया कुल या इबादी अल्लज़ी असरफ़ू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफ़ूर रहीम। हाणे हिन आयत जे अंदरि अल्लाह ताला इंसान खे तसली ॾिनी आहे त बाज़ औक़ात इंसान तमामु वॾा घणा गुनाह कंदो आहे, पोइ जॾहिं गुनाह घणा थी वेंदा आहिनि त इंसान पोइ परेशान थींदो आहे त किथे इहे न थिए त अल्लाह ताला मुंहिंजी मग़फ़िरत न करे, मथां अल्लाह ताला मुंहिंजा गुनाह माफ़ु न करे। त उन्हनि बंदनि खे अल्लाह ताला हिते तसली ॾिनी आहे जंहिंजा गुनाह घणा आहिनि। हिकु त बंदो हूंदो आहे जंहिंजा गुनाह इंतिहाई घटि हूंदा आहिनि, त उनखे ॻाल्हि सम्झ में आसानी सां अची वेंदी आहे त मां कंहिं हद ताईं तौबा जेकॾहिं कंदुमि त ख़ुदा मुंहिंजी तौबा खे क़बूलु कंदो, त उहो तौबा इस्तग़फ़ार कंदो आहे। पर के बंदा अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंजा गुनाह हूंदा आहिनि पर इंतिहाई वॾा गुनाह हूंदा आहिनि। एतिरा गुनाह हूंदा आहिनि जो उहे नाउमीद थी वेंदा आहिनि। उन नाउमीद जे करे पोइ नमाज़ जे क़रीब बि न ईंदा, क़ुर जे क़रीब बि न ईंदा, ज़िक्र अज़कार जे क़रीब बि न ईंदा। पोइ उहे चवंदा आहिनि त हाणे को असांजी बख़्शिश ई न आहे। ऐं इहा आयत हज़रत वहशी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे बारे में नाज़िल थी हुई। हे उहो सहाबी आहे जंहिं हज़रत हमज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे क़तलु कयो ऐं हज़रत हमज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु शहीद थी विया। ऐं इन खां बाद में उन ॾिठो त मां पंहिंजी जान जे मथां वॾो हिकिड़ो ज़ुल्म कयो आहे ऐं मुंहिंजी बख़्शिश जेको आहे कंहिं क़िस्म जी कोई बि न थी सघंदी। छो त ज़ाहिरी तौर ते साहबा उनखे ॻोल्हींदा वतनि पिया। पोइ उनखे कंहिं हिकु मुस्लमान मशवरो ॾिनो त तूं हाणे हीअं कर, वञी करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मजलिस में वञी करे इस्लाम खे क़बूलु कर ऐं पोइ तुंहिंजी बख़्शिश बि थी वेंदी ऐं तोखे साहबा क़तल बि न कंदा। पोइ इहो साहबी वियो ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾाढो इस्लाम जो इक़रार कयो ऐं पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमामु साहबिन उनखे क़तल खां मना करे छॾी। इन जे बावजूद बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नाराज़गी जा असरात कुझु हो साहबी महसूसु करे पियो।
छाजे करे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ज़ख़्म बि अहिड़ो थियलु हुयो। हज़रत हमज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु जो क़त्ल ऐं शहादत इहा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इंतिहाई ॾुखी महसूस थी हुई। पोइ उन साहबी चयो त मुंहिंजी का बख़्शिश लॻे थो न थींदी। पोइ अलाह ताला हिन आयतुनि खे नाज़िल कयो, कुल या इबादी अल्लज़ीन असरफ़ू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफ़ूर रहीम। अलाह ताला फरमाए बेशक मुंहिंजा उहे बंदा जंहिं पंहिंजे नफ़्सनि जे मथां तमामु वॾो ज़ुल्म कयो आहे, इंतिहाई वॾो ज़ुल्म कयो आहे, ऐं उहे चवनि था हाणे असांजी का बख़्शिश ई न थींदी। अलाह ताला फरमाए बिल्कुलु बख़्शिश आहे। दुनिया में अलाह ताला हर हिकु गुनाह जी अलाह ताला बख़्शिश रखी आहे। पोइ उन में ज़िना हुजे, उन में क़त्ल हुजे, उन में मासियत हुजे, उन में शिरक हुजे या उन में कुफ़्र हुजे, अलाह ताला सभिनी जी माफ़ी रखी आहे। पर शर्त इहा आहे त तव्हां तौबा कयो, दुनिया जे अंदरि तौबा कयो। तव्हांजी तौबा दुनिया जे अंदरि हुजे ऐं उन सां गॾु हिकिड़ी ॿी बि शर्त आहे त उहा तौबा तव्हांजे मौत वाक़े थियण जे टाइम न हुजे। जंहिं टाइम तव्हां मलकल मौत खे ॾिठो आहे उन टाइम इहा तौबा न हुजे, या जंहिं टाइम तव्हांजे मथां अज़ाब अची चुको आहे उन टाइम तौबा न हुजे। छाजे करे जंहिं टाइम ख़ुदा जो अज़ाब जिस्म सां मिली वेंदो आहे उन टाइम ख़ुदा तौबा खे क़बूल न कंदो। जंहिं तौबा जो मिसाल फ़िरौन जी तौबा, फ़िरौन जेकी तौबा समंदर जे अंदरि कई हुई न, उहा बिल्कुलु परफेक्ट कई हुई, उहा बिल्कुलु ठीकु कई हुई। ऐं तमामु उलमा फरमात इहा जेकी फ़िरौन तौबा कई इहा यकीन तौर ते दुरुस्त तौबा हुई हुनजी, पर क़बूल छाजे का न थी? क़बूल इन बेस ते न थी त फ़िरौन जे जिस्म सां अज़ाब मिली चुको हुयो। ऐं ख़ुदा जो इहो कानून आहे, अलाह जो इहो कानून आहे, जॾहिं ख़ुदा जो अज़ाब ज़मीन ते लहंदो आहे ऐं इंसान जे जिस्म सां अज़ाब मिलंदो आहे पोइ तौबा क़बूल न आहे थींदी। हिकु मिसाल इहो। ऐं ॿियो, जंहिं टाइम यौम मशर में क़यामत वाक़ई थींदी त रोज़ाना जी बेस ते असां फजर ते जंहिं टाइम ॾिसंदा आहियूं त सिज जेको तुलू थींदो आहे उहो यकीन तौर ते ओभर खां थींदो आहे। चए ओभर खां थींदो, ॿिए कंहिं जॻह खां थींदो आहे, रोज़ाना जी बेस ते। बहरहाल जॾहिं खां वठी करे ख़ुदा सिज ऐं चंड खे मुक़ररु कयो आहे त पोइ जेके तरफ़ ऐं जंहिं तरफ़ खां सिज तुलू थिए थो, जंहिं बि मुल्क जे अंदरि, जंहिं बि इलाइक़े जे अंदरि सिज उतां ई तुलू थिए थो, सिज पंहिंजी जॻह जो चेंज न आहे कई। पर हिकिड़े ॾींहुं इंसाननि खे हैरानगी ॾिसणी पवंदी जंहिं टाइम सिज ओभर खां तुलू न थींदो बल्कि ओलह खां तुलू थींदो। ऐं उलमा फरमात जंहिं टाइम सिज ओलह खां तुलू थियो उन टाइम तमामु इंसाननि जी तौबा क़बूल न कई वेंदी। छाजे करे त हाणे एन टाइम ते तव्हां यौम मशर खे ॾिसंदव, जॾहिं इहा सुबुह थिए त तव्हां सिज खे ॾिसो त सिज मग़रिब जी तरफ़ खां उभरियो आहे ऐं मग़रिब जी तरफ़ खां उभरी करे हाणे जेकॾहिं कोई बि दुनिया जो इंसानु तौबा इस्तग़फ़ार कंदो तौबा उनजी क़बूल न कई वेंदी। छाजे करे हाणे उहो टाइम अची चुको आहे, हाणे उहो मरहलो अची चुको आहे जंहिंखे अलाह ताला तमामु पैगम्बर जे वास्ते सां यौम मशर खे बयानु कयो। हाणे त तव्हां क़यामत खे ॾिसो था ऐं तमामु रिवायतुनि जे अंदरि आयो त अलाह ताला जेकी क़यामत वाक़ई कंदो उहो अलाह ताला इंतिहाई बदतरीन इंसान जे मथां अलाह ताला क़यामत खे वाक़ई कंदो। को चङा माण्हू जेको क़यामत खे न ॾिसंदा बिल्कुलु, दुनिया जा जेके बदतरीन इंसान आहिनि या दुनिया जा जेके इंतिहाई सियाहकार इंसान हूंदा उहे यौम मशर खे ॾिसंदा ऐं क़यामत के ॾींहं खे ॾिसंदा। यानी उन टाइम ख़ुदा जो गज़ब ऐं ख़ुदा जी कावड़ उन इंसाननि जे मथां इंतिहाई घणी हूंदी। ऐं यकीन आहे त उन टाइम कोई बि ईमान वारो त न हूंदो, जेकॾहिं ईमान वारो हुजे त यकीन तौर ते उहो अलाह ताला खे सॾींदो सही। रिवायतुनि जे अंदरि आयो ईमान वारो कोई बि न हूंदो बल्कि दुनिया जा बदतरीन इंसान यौम मशर खे ऐं क़यामत खे ॾिसंदा। त मां भाइर दोस्तो, अलाह ताला हिकिड़ो ॾींहुं यकीन तौर ते मुक़ररु करे छॾियो आहे, पोइ उहो ॾींहुं असां ॾिसूं या असां न ॾिसूं या असांजे मौत खां बाद में उहो ॾींहुं वाक़ई थिए, बहरहाल क़यामत हक़ आहे। 1,24,000 पैगम्बरनि जो जेको वाइदो आहे जेको उहे बयानु करे विया आहिनि साईं उहो ग़लति नथो थी सघे।
उहो बिल्कुलु ग़लति नथो थी सघे। 1,24,000 पैगम्बर इन ॻाल्हि ते एग्री इन ॻाल्हि जो मैसेज ॾेई विया आहिनि त क़यामत खे ख़ुदा वाक़ई कंदो। अलाह ताला हिकिड़ो ॾींहुं मुक़ररु करे छॾियो आहे जज़ा ऐं सज़ा जो, ऐं उन ॾींहुं ख़ुदा नंढे खां नंढी तव्हांजी नेकी आहे उनखे बि ख़ुदा ज़ाया न कंदो, ऐं नंढे खां नंढो जेको तव्हां दुनिया जे अंदरि ज़ुल्म करे आया हो उनखे बि ख़ुदा माफ़ु न कंदो। बहरहाल क़ुरान हकीम जे वास्ते सां इन शइ जो इल्मु पियो आहे ऐं मालूम थियो आहे त अलाह ताला ॾिसो रेत जे दाणे जो कोई बि वज़न न हूंदो। रेत जे दाणे जो जेकॾहिं उनखे दुनिया जे कंहिं बि ताराज़ी जे अंदरि मां सम्झंदो विझो त उनजो वज़न नाहे निकिरंदो। रेत जो दाणो चइबो उनखे आहे जेको इंतिहाई बारीक़ हुजे, इंतिहाई सनो हुजे, उनखे जेकॾहिं अगरि सिजु लॻे त उहो चिमके, वरना उनजी ख़बर न पवे। इनखे चइबो आहे रेत जो दाणो ऐं रेत जो ज़रो। अलाह ताला फरमायो त इन जे बराबरि बि जेकॾहिं अगरि तव्हां नेकी खणी आया हो अलाह ताला क़दरदाना उन नेकी तव्हांखे बदिलो ॾींदो। इन जे करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो न त दुनिया जे अंदरि अलाह ताला इन शयुनि ते बि बंदे खे नेकी ॾींदो आहे जेकॾहिं अगरि रस्ते ते तव्हां ट्रेवल कई आहे, हलिया हो ऐं उन ते का तकलीफ़ वारी शइ पई आहे, उनखे जेकॾहिं हटायो था ख़ुदा तव्हांखे नेकी ॾींदो, उन ते बि ख़ुदा तव्हांखे नेकी ॾींदो। पर फरमायो जेकॾहिं इन जे मुक़ाबले में एतिरो बारीक़ गुनाह आहे जंहिं गुनाह खे तव्हां गुनाही तस्लीम नथा कयो, जंहिं गुनाह खे तव्हां गुनाही सम्झो नथा, ऐं यादि रखणु खपे त उन गुनाह जो तव्हांखे यौम मशर में हिसाबु ॾियणो पवंदो। त नंढे गुनाह खे नंढो गुनाह न सम्झणु खपे, यौम मशर में ख़बर पवंदी त इहो गुनाह असां कहिड़ो करे आया आहियूं। बहरहाल हिन आयत जे अॻिते था हलूं, कुल या इबादी अल्लज़ीना असरफ़ू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, ए मुंहिंजा उहे बंदो जंहिं पंहिंजे नफ़्सनि जे मथां इंतिहाई वॾो ज़ुल्म करे चुका आहिनि, ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, अल्लाह ताला जी रहमत खां नाउमीद न थियो। इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ, अल्लाह ई सही माफ़ु कंदो। अल्लाह ताला फरमायो मां तव्हांजा गुनाह माफ़ु कंदुमि, ऐं प्लस में अल्लाह ताला इहा बि ॻाल्हि ॿुधाए छॾी त या अल्लाह गुनाह माफ़ु कंदे पर केतिरा कंदे, ख़बर थो पवे गुनाह माफ़ु कंदे त केतिरा गुनाह माफ़ु थींदा। अल्लाह ताला फरमायो इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ, तव्हांजा तमामु गुनाह, जमी उन लफ़्ज़ खे चइबो आहे जेकी घणी तादाद में हुजे, घणे मिक़दार में हुजे। अल्लाह ताला फरमायो जेके बि तव्हांजा गुनाह आहिनि सची दिलि सां तौबा कयो था, तव्हांजा सभु गुनाह जेको मां माफ़ु कंदुमि। उन में हिकिड़ी शइ ज़रूरी आहे, हाणे हे त गुनाह ख़ुदा उहो ई माफ़ु कंदो जेकी तव्हां ख़ुदा जी नाफ़रमानी कई आहे या सरकशी कई आहे या अल्लाह ताला जे हुदूद खे तव्हां टोड़ियो आहे, इन गुनाह खे त यकीन तौर ते अल्लाह ताला माफ़ु कंदो। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रहणु खपे, जेको तव्हां ॿारनि सां ज़ुल्म कयो आहे, हुकूकुल इबाद जे अंदरि जेकी तव्हां मार खाधी आहे, उहो असरु अल्लाह ताला माफ़ु न कंदो। पोइ हुन जे अंदरि शयूं असां पहिरियों बि ॻणाए चुका आहियूं, उन में रिश्तेदारी सां तव्हां सही न हलिया पंहिंजी सां, त यौम मशर में तव्हांखे उनजो हिसाबु ॾियणो पवंदो। हो त अल्लाह ताला बिल्कुलु माफ़ु न कंदो, कंहिंजो पैसो तव्हां खाधो आहे कंहिं बि तरीक़े सां ख़ुदा उनखे माफ़ु न कंदो। दुनिया जे अंदरि तव्हां क़तलु कयो आहे, ख़ुदा उनखे त माफ़ु न कंदो। यानी हे उहे शयूं आहिनि, हे अहिड़ियूं शयूं आहिनि जंहिंजी माफ़ी तव्हांखे बंधन खां वठणी पवंदी, जंहिंजी तौबा तव्हांखे बंधन खां कराइणी पवंदी। उनखां जंहिंजे मथां तव्हां ज़ुल्म कयो आहे त दुनिया में उनखे ॿाहूं ॿधी करे उनखां जान छॾायो पइजी। बाक़ी यौम मशर में अल्लाह ताला जेके गुनाह माफ़ु कंदो उहे गुनाह आहिनि जेके गुनाह अल्लाह ताला जो हुदूद खे तव्हां टोड़ियो आहे, उहे अल्लाह ताला सभु गुनाह माफ़ु कंदो। इन्नहु हुवल गफ़ूर रहीम, अल्लाह ताला फरमायो मां इंतिहाई महिरबानी आहियां, तव्हांजे गुनाहनि खे समूरनि खे मां ख़तमु करे छॾींदुमि। तमामु बार दोस्तो अल्लाह ताला सां इंसान तालुक़ बनाए, ऐं जेकॾहिं अल्लाह ताला सां तालुक़ न बनियो त यकीन तौर ते इंसान जेको आहे ख़सारे में वेंदो। वक़्त जी कंहिं क़िस्म में कोई बि ख़बर नथी पवे त पहिरियों जेको अशरो हुयो, तमामु अहादीस मां मालूम थियो त पहिरियों जेको अशरो आहे उहो ख़ुदा रहमत जे एतबार सां बयानु कयो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं ई बयानु कयो, अल्लाह जे नबी फरमाए त पहिरियों जेको अशरो आहे उनजे अंदरि ख़ुदा बंदे जे मथां रहमत खे नाज़िल थो करे, अल्लाह ताला रहमत खे नाज़िल करे थो। ऐं अहिड़ी तरह उहो पहिरियों अशरो जेको आहे मुकमल थी चुको आहे। हाणे असां ॿिए अशरे जे अंदरि हलूं था। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए ॿियो अशरो जेको आहे उहो अल्लाह ताला मग़फ़िरत जे एतबार सां बनायो आहे, त बंदो इन जे अंदरि तौबा करे ऐं इस्तग़फ़ार करे ऐं पंहिंजा गुनाह जेको आहे उहे अल्लाह ताला जे ॾाढो रखे करे ऐं अल्लाह ताला खे गुनाह ॻणाए,
या अलाह मुंहिंजो हे गुनाह बि आहे, मुंहिंजो हे गुनाह बि आहे, मुंहिंजो हे गुनाह बि आहे, ऐं अलाह माफ़ु कंदो। ऐं पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो टियों जेको अशरो आहे उहो अशरो अलाह ताला निजात एतबार सां रखियो आहे। यानी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ान जी फ़ज़ीलत में हदीस बयानु कई, ऐं उन हदीस में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो बयानु कयो त जेको ईमान वारो जंहिं बंदे ईमान सां ऐं इख़लास सां रमज़ान जा रोज़ा रखिया ऐं इहो पंहिंजे मथां लाज़िम कईंदे इहे रोज़ा मां अलाह ताला मुंहिंजे मथां हुकुम कया आहिनि ऐं फ़र्ज़ु कया आहिनि, मां रोज़ा रखां थो। फरमायो उन कंप्लीट रोज़ा रखिया। ऐं पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं रोज़ा मुकमल थियनि था ऐं ईद वारी राति अचे थी त पोइ अलाह ताला फ़रिश्तनि खां पुछा थो करे त जंहिं बंदे पंहिंजी मज़दूरी खे मुकमल सर अंजाम ॾिनो हुजे त हे फ़रिश्तो उन्हनि खे बदिलो ॾिनो वञे या न ॾिनो वञे, त तमामु फ़रिश्ता चवंदा या अलाह उनखे बदिलो ॾिनो वञे। पोइ अलाह ताला जी तरफ़ां ऐलान थींदो आहे त मुंहिंजे बंदनि रोज़नि जे ज़रिए सां मुंहिंजो कुर्ब खे हासिलु कयो, ए फ़रिश्तो हाणे तव्हां गवाह रहिजो त मां इन्हनि जी मग़फ़िरत करे छॾी आहे, मां इन जे गुनाहनि खे माफ़ु करे छॾियो आहे। त मां वार दोस्तो असांजो रुजू थियणु हो अलाह जी तरफ़ आहे। दुनिया जे कहिड़े बि तरफ़ हलो, काॾे बि तव्हां ट्रेवल कयो, कहिड़े बि मुल्क जे अंदरि रहो, पर तव्हांखे मौत अचिणो आहे, हिकिड़े ॾींहुं तव्हांखे अलाह जे आॾो बीहणो आहे। अगरि अलाह जे आॾो दुनिया जे काफ़र खे बि, ईसाई खे बि, यहूदी खे बि, हर हिकु बंदे खे अलाह जे आॾो बीहणो आहे। पोइ यादि रहणु खपे त अलाह जे आॾो तव्हां मुजरिम न थिजो। अगरि मुजरिम थी वियो त इहो तमामु वॾी हलाकत आहे ऐं तमामु वॾी जेको आहे मुसीबत आहे, ऐं शायदि इनखे कोई बि जेको आहे कंट्रोल न करे सघे। आमाल जे अंदरि पाबंदी हुजे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बाज़ औक़ात अलाह ताला खे उहो आमाल इंतिहाई वॾो पसंदि आहे जेको इंतिहाई थोरो आहे पर उहो दाइमी आहे। इन जो मिसाल मां हीअं ॾियां त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अलाह ताला उन अमल खे इंसान वॾो पसंदि कंदो आहे जेको अमल हुजे नंढो पर उनखे उहो मुस्लमान कंटिन्यू हलाईंदो अचे। उनजो मिसाल हीअं हिकिड़ो बंदो आहे तहजुद नमाज़ पढ़ंदो आहे पर उन तहजुद नमाज़ सिर्फ़ु राति जो 2 रकातूं पढ़ंदो आहे, वधीक पढ़ंदो ई न आहे, मथे न आहे पढ़ंदो। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहो जेको 2 रकातूं पढ़े थो ऐं पंहिंजी रूटीन उन हमेशह जेकी आहे बनाई आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहो अमाल अलाह जे नज़दीक पसंदि आहे बनिस्बत उन अमाल जे जो हिकिड़ो बंदो राति जो उथी करे 100 रकात नफ़िल पढ़े ऐं ॿिए ॾींहं ते उहो फ़र्ज़ु नमाज़ बि न पढ़े। त असांजी इबादत बि कुझु इन तरीक़े जी आहे, असांजी इबादत बि कुझु इन तरीक़े जी आहे त जॾहिं जज़्बो चढ़ंदो न, जॾहिं जज़्बो चढ़ंदो ॾिसो पहिरें रोज़े ते केतिरा मुस्लमान मस्जिद में वेठा हुया ऐं पहिरें रमज़ान जे जुमे में तव्हां शायदि ॾिसो त हिते मजमो मापी न पियो सघे। ऐं हाणे त हिकु आलिम बयानु करे पियो त चए अहिड़ो जज़्बो हिंदुनि खे बि ईंदो आहे। हालांकि हिंदू त जेकी बि इबादत कनि था उहो उन्हनि जो शिरक आहे, उन्हनि खे उन ते गुनाह मिलंदो, उन्हनि खे उन ते सज़ा मिलंदी ऐं उन जे मुक़ाबले में जेकी असां इबादत कयूं था यकीन तौर ते असांखे अजुर मिलंदो। चए जेको जज़्बो मुस्लमाननि जे अंदरि ईंदो आहे न अहिड़ो जज़्बो हिंदुनि जे मज़हब जे अंदरि बि आहे। जंहिं टाइम हिंदू गंगा ते वञी करे जंहिं टाइम विञंदा आहिनि न उन टाइम हिंदू हिकु टाइम ते 4 या 5 करोड़ उते जमा थींदा आहिनि। 4-5 करोड़ हिंदू जमा थी करे ऐं गंगा ते वञी करे तड़ लाईंदा आहिनि। हाणे 4-5 करोड़ तमामु वॾी नीड आहे, तमामु वॾो मजमो आहे। बाक़ी हिन टाइम असां कंटिन्यू छाजे खां नथा हली सघूं असां भला, का ॻाल्हि त आहे न जो असां पहिरें रोज़े में वॾो ज़ोर सां आयासीं, ॿिए रोज़े में फजर जी नमाज़ पढ़ीसीं, 3 रोज़े में फजर जी नमाज़ पढ़ीसीं, 4थे रोज़े में घर में नमाज़ पढ़ीसीं, 5 रोज़े में नमाज़ ई न पढ़ीसीं। यानी का ॻाल्हि आहे, इहा ॻाल्हि इहा त असांजे अंदरि जज़्बो आहे सिर्फ़ु उहे 2 ॾींहंनि जो हले थो, 3 ॾींहंनि जो हले थो। इन खां बाद में जॾहिं जज़्बो ख़तमु थो थिए, आवाम जे अंदरि रिएक्शन ख़तमु थो थिए, पोइ जेके ग़रीब जज़्बे जे करे आया हुया उहे पोइ ते रहिजी था वञनि। असुली छा आहे, असुली जेकॾहिं ईमान जी हक़ीक़त नसीब थी वञे, मां कसम खणी करे ॻाल्हि कयां थो तव्हां रमज़ान में 3 ई ॾींहं ईअं फजर नमाज़ ते बीठा हूंदव। जेकॾहिं कंहिं मुस्लमान खे ख़बर पइजी वञे त नमाज़ मुंहिंजे मथां मुंहिंजे रब जेको आहे फ़र्ज़ु कई आहे त उहो नमाज़ खे न छॾींदो, उहो रोज़े खे बि बिल्कुलु न छॾींदो।
जेकॾहिं कंहिं मुस्लमान खे क़ुर जी हक़ीक़त सम्झ में अची वञे, बाक़ी जेकॾहिं सम्झ में न आहे त हे असांजो माहौल ॾिसो पिया, असांजे मुस्लमान जे मजमे खे ॾिसो पिया, त इहो ईअं टेम्पररी उहो हलंदो रहंदो। इहा छा आहे, इहा ईमान जी हलावत ऐं ईमान जी हक़ीक़त नसीब नाहे थी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इंसान जेको आहे पंहिंजे दोस्त जे दीन ते हलंदो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इंसान पंहिंजे दोस्त जे दीन ते हलंदो आहे। जेकॾहिं दोस्ती अहिड़नि माण्हुनि सां आहे जेके बेदीन आहिनि, दोस्ती अहिड़नि बंदनि सां आहे जेके बेनिमाज़ी आहिनि, दोस्ती अहिड़नि बंदनि सां आहे जेके जुआरी आहिनि, तव्हां में उहो फॉल्ट पइजी वेंदो। तव्हां भले केतिरा बि नेक आहियो, मुतक़ी आहियो, जेकॾहिं अगरि दोस्ती जहालत वारी तव्हांजे मथां ग़ालिब थी वई न, तव्हां वियो, बिल्कुलु बि वियो। नमाज़ जा पाबंद बि न रहंदव, तिलावत जा पाबंद बि न रहंदव, रोज़नि जा पाबंद बि न रहंदव, जेकॾहिं तव्हांजी दोस्ती अहिड़नि बंदनि सां आहे। ऐं जेकॾहिं दोस्ती नेक माण्हुनि सां आहे, मुतक़िन सां आहे, त तव्हां इन शइ जे तरफ़ राग़िब थी पवंदो। हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे। अलाह जी ने फरमायो त इंसान पंहिंजे दोस्त जे दीन खे फॉलो कंदो आहे। ॾिसो, दुनिया जे अंदरि दोस्ती में कॾहिं कॾहिं बंदो अहिड़ा ख़तरनाक कम बि करे विझंदो आहे। असां ॾिठा त दोस्ती जे अंदरि काफ़ियुनि जेको आहे दोस्तनि वञी करे हिंदुनि सां होली बि मल्हाई। यार कहिड़े बेस ते, मुस्लमान खे ख़बर त पवे थी न, छा उनखे इहा ख़बर न पवंदी हूंदी त इहो जेको कमु आहे इहो हिंदुनि जो आहे? ग़लति त दिलि में सम्झंदो हूंदो हे ईमान वारो मुस्लमान, पर इहा ॻाल्हि हिनखे सम्झ में ईंदी हूंदी त इहा होली जेकी आहे इहो हिंदुनि जो जेको कल्चर आहे, उन्हनि जो जेको मज़हब जे अंदरि हिकिड़ो ॾींहुं मुक़ररु थियल आहे। पर छा आहे, इंसान मजबूर थी पवंदो आहे। त दोस्ती अहिड़नि बंदनि सां रखूं जेके नेक हुजनि ऐं मुतक़ी हुजनि। हाणे रोज़नि जो ॾिसो बंदो पाबंद कीअं थिए, रोज़नि जो बंदो पाबंद कीअं थिए। तव्हां रोज़ा रखो, नेक माण्हुनि सां तव्हांजी सोबत हुजे, ऐं कोशिशि तव्हांजी इहा हुजे त अल्हम्दुलिल्लाह मां पहिरियों रोज़ो रखियो आहे। हाणे शैतान तव्हांखे इहा तसल्ली ॾींदो त 30 रोज़ा आहिनि, कॾहिं रखे सघंदे, 30 रोज़ा आहिनि, तूं कॾहिं रखे सघंदे, एॾो सारो वॾो महीनो पियो थी, त पोइ हाणे जेकॾहिं अगरि 30 रोज़नि जो तव्हां यकीन तौर ते इरादो करे विझो था त शैतान तव्हांखे मायूस करे विझंदो। एतिरो सारो महीने में तूं रोज़ा कीअं रखे सघंदी? पोइ शैतान खे हिकिड़ी मार ॾियणी आहे। इन बेस सां अॼो को रोज़ो मां रखां थो, इनशाला बाक़ी मां सुभाणे ॾिसंदुमि। सुभाणे जीअं जो ॾींहुं अची वञे रोज़ो रखे छॾियो, वरी चओ अॼो को ॾींहुं अल्हम्दुलिल्लाह मां रोज़ो रखियो आहे, सुभाणे थिए मां ॾिसंदुमि, सुभाणे जीअं थिए रोज़ो रखे छॾियो, ॿिए ॾाढे थिए ईअं रोज़ो रखे छॾियो। हाणे मुंड में जो तव्हां एतिरी कैपेसिटी सोचींदो न त 30 ॾींहं मूंखे रोज़ा रखणा आहिनि, त शैतान इंतिहाई मायूस करे छॾींदो। त महीनो तूं कीअं जेको आहे बुख ते रहंदे, कीअं तूं उन ते रहंदे, त इहो तरीक़ो इंतिहाई बहितरु आहे। मां तव्हांखे पंहिंजी ॻाल्हि ॿुधायां, सभ खां पहिरियां 2011 जे अंदरि मां रोज़ो शुरू कयो। यकीन कयो मूंखे वहम गुमान बि न आहे त को 2011 खां पहिरियां मां को रोज़ो रखियो आहे। 2011 खां जेकॾहिं अगरि मां पहिरियों रोज़ा रखिया न, पोइ हिकु रोज़ो रखियो हुयो नंढाप जी उमिरि में, उहो रोज़ो बि मां भञी छॾियुमि, यानी 2 बजे खां बाद मां रोज़ो भञी छॾियुमि। उमिरि नंढी हुई, हुन में ख़बर ज़्यादा न पई पई। 2011 जीअं जो आयो न, उन में हिकु मां रोज़ो रखियुमि, पर सोबत नेक माण्हुनि सां हुई। हिकु रोज़ो रखियोसीं, ॿियों रोज़ो साईं अची वियो जुमे वारो। जीअं हिन रमज़ान में ॿियो रोज़ो आयो न जुमे ते, त 2011 में बि मूंखे चङी तरह यादि आहे त ॿियों रोज़ो जेको आयो न उहो जुमे ते आयो। सेम हे ई मस्जिद हुई, इंतिहाई नंढी मस्जिद हुई, ॿाहिरि असां पाल विछायूं पिया। ऐं घर मां जीअं जो आयुमि फजर नमाज़ खां बाद में हिते जीअं जो पहुतुमि, त ॿिए रोज़े जी मां नियत ई न कई हुई, ॿिए रोज़े जी बिल्कुलु बि मां नियत न कई हुई। ऐं मुंहिंजो इहो इरादो हो त मां रोज़ो अॼोके ॾींहं जे अंदरि न रखंदुमि। मस्जिद में जीअं जे अंदरि दाख़िल थियासीं, कंहिं हिकिड़े बुज़ुर्ग माण्हू पुछा कयो त साईं तव्हां रोज़ो त रखियो आहे न? हाणे साईं मां ॾाढो इंतिहाई वॾो हिजाबी थी वियुमि। मां हिनखे मां जवाबु छा ॾियां? हालांकि मूंखे पूरी तसल्ली हुई त मां रोज़ो अॼु त नाहे रखियो, पर का शइ मां खाधी बि न आहे, का शइ मां पीती बि न आहे। जेकॾहिं अगरि रोज़े जो इरादो कयां त रोज़ो मां थी वेंदो। त मां ज़बान मां इहे अल्फाज़ मां जारी थी विया, मां चयो मूंखे अॼु रोज़ो आहे, मूंखे अॼु रोज़ो आहे। साईं इहो ॿियों जेको रोज़ो मूंखे अहिड़ो मुक़दर थी करे लॻो, उन बंदे खे ॾिसी करे आॾो जेको बंदो न उहो नेक हुयो,
मां चयो इन खे मां जेकॾहिं इहा ॻाल्हि कंदुमि त अॼोके ॾींहं जे अंदरि मां रोज़ो न रखियो, उहो चवंदो यार कहिड़े क़िस्म जो तूं मुस्लमान आहे, नौजवान आहे, कहिड़े क़िस्म जो नौजवान आहे, तूं अॼोके ॾींहं जो ॿियो रोज़ो न रखियो। उनजे हिजाब जे करे मां चयो मूंखे अॼु रोज़ो आहे। हे मेंबर ते वेठो आहियां त उहो ॿियों रोज़ो, इन खां बाद में टियों रोज़ो, उन साल जे अंदरि मां सभु रोज़ा रखियमि। 2011 खां वठी करे 2026 थो हले, हिकिड़ो रोज़ो न आहे वियो अल्हम्दुलिल्लाह। हाणे हे को मां तव्हांखे फ़ख़ुरु पंहिंजो बयानु न पियो कयां त यार साईं मुजीब रहमान जेको आहे 15 साल खां वठी रोज़ा रखंदो आयो आहे। हे ॻाल्हि दरअसल इहा आहे त नेक माण्हुनि सां जेकॾहिं मेल जोल थींदी, नेक माण्हुनि सां जेकॾहिं माण्हू मिलंदो, तालुकात बनबा, त अल्हम्दुलिल्लाह नेकी जे अंदरि तव्हां पाबंद थींदो। बाक़ी जेकॾहिं ॿाहिरीं जेकी दोस्ती आहे उहा जेकॾहिं हलंदी ईंदी त पोइ अलाह माफ़ी ॾे, जेको मामिलो हले थो उहो ईअं ई हले थो। त इंशाअल्लाह साईं रोज़ा सभु रखंदासीं। सभु रोज़ा कंहिं कंहिं रखिया आहिनि? हथु कोई बि न खणे ईअं मूंखे ॿुधाए। साईं मस्जिद जे अंदरि ॻाल्हि जेका ॾुखी पवंदी, बहरहाल अॻिते सभु रखंदो इंशाअल्लाह टोटली। ॾिसो वाइदो मस्जिद में थिए थो, सभु रखंदासीं इंशाअल्लाह। अल्लाह ताला अमल करणी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ॿिए नंबर ते साईं सख़ी बि थियो। रमज़ान जे महीने में सखावत इंतिहाई घणी कंदा कयो, ऐं जेको बंदो सखावत कंदो आहे यकीन तौर ते अल्लाह ताला उनजे माल खे वधाईंदो आहे। पोइ सखावत वञी करे किथे बि कयो, ग़रीबनि जे अंदरि रक़म इस्तेमालु कयो। ऐं अहिड़ी तरह क़ुरान हकीम में बि अल्लाह ताला ईअं फ़रमाए थो वमीमा रज़क़नाहुम युनफ़िक़ून, अहिड़ा मोमिन बंदा आहिनि जेके असां उन्हनि खे रिज़्क़ ॾिनो आहे उन में उहे ख़र्च बि कंदा आहिनि। ओ मौलाना इबादुल्ला साहब तबलीग वारो, असां वियासीं तबलीग हाणे इज्तिमा जे अंदरि, पोइ हुते इहा ॻाल्हि कई त 5000 जे नोट, 5000 जे नोट कलाम कयो 10 रुपए जे नोट सां। 10 रुपए जे नोट 5000 वारे नोट खां पुछिया कयो त यार ॾे हाल वाल, अॼुकल्ह तूं किथे थो रहीं? त 5000 वारो नोट टाइट थी करे ॻाल्हायो, चए मां अॼुकल्ह ताजिर माण्हुनि जे खीसे में हूंदो आहियां, बंगलनि वारनि जे खीसे में हूंदो आहियां, सेठनि जे खीसे में हूंदो आहियां, वॾा वॾा दुकानदार आहिनि उन्हनि जे जेब में मां हूंदो आहियां, उन्हनि जे खाननि में मां वेठो हूंदो आहियां। हे 10 रुपए वारा नोट पुछा कयो कंहिंखां? 5000 वारे नोट खां। हक़ीक़त आहे साईं 5000 नोट सेठनि वटि हूंदो न साईं, सेठ भोतार वॾा वॾा ताजिर। पोइ वरी 5000 वारे नोट 10 जे नोट खां पुछा कयो। चए ठीकु आहे तूं बि ॿुधा, तूं अॼुकल्ह किथे हूंदो आहे? चए यार मां मस्जिद जे पेटी जे अंदरि जेको आहे, मां कॾहिं बि तोखे मुलाक़ात करणी हुजे, मस्जिद जी जेकी पेटी आहे या मस्जिद जो जेको चंदो थींदो आहे न, मां उते ई अमूमन वेठो हूंदो आहियां। ऐं मुंहिंजी ॻाल्हि मुशाहिदो अथव, ॾिसो 2006 या 2007 मुंहिंजी उमिरि इंतिहाई नंढी आहे, इंतिहाई मुंहिंजी उमिरि नंढी आहे, यानी मां थोरो घणो सम्झणु लॻां थो दुनिया जो कुझु मामलात खे, या नोट खे मां सुञाणणु लॻां थो। 2007 में या 6 में मां पैसनि खे सुञाणणु लॻो आहियां। मूंखे चङी तरह यादि आहे, मूंखे पंहिंजो मामू वठी वियो ईद नमाज़ ते, ईद नमाज़ ते मूंखे पंहिंजो मामू वठी वियो, ऐं मुंहिंजी उमिरि इंतिहाई नंढी हुई। त मुंहिंजे मामे ईद नमाज़ ते जेको पेशमाम आॾो रूमाल फिराईंदो आहे न, इन रूमाल पेशमाम जो को शागिर्द फिराए पियो त मुंहिंजे मामे खीसे मां नोट कढियो, मूंखे चङी तरह यादि आहे। ऐं उन टाइम जेको 10 रुपया हुया न, उहे 10 रुपया नंढा न हुया साईं, यादि आहे न? उन टाइम 10 रुपया कलर इन जा हुया, कलर अहिड़ो ई हुयो 10 रुपए जो, पर उहे 10 रुपए नोट वॾो थींदो हुयो। ऐं हे जेको 10 रुपया हाणे असांजे 2026 में थो हले न, इहो नोट नंढो आहे। मां उन टाइम ॾिठुमि त 2006 हुयो, मुंहिंजे मामे 10 रुपए जो नोट कढी करे ऐं पेशमाम जे उन रूमाल में विझी छॾियो ईद जे ॾींहुं, ईद जे ॾींहुं। हाणे साईं 2026 खां अॼु 2006 खां अॼु 2026 बीठो आहे, विच में घणा साल गुज़री विया? 20 साल खां बाद में बि मुस्लमान उहे 10 रुपया नोट कढी करे ऐं रखनि था। साईं ॻाल्हि थोरी हैरानगी जी आहे न। 2006 में दर्जी जेकी सिलाई वठे पियो, यादि आहे मूंखे, 120 रुपया वॾी ड्रेसियूं वठे पियो। हे वॾी उमिरि वारा वेठा आहिनि, तव्हांखे ख़बर हूंदी। उन टाइम दर्जी सिलाई वठे पियो 120 रुपया, 110 रुपया, 130 रुपया। हाणे दर्जी सिलाई घणी थो वठे? घटि में घटि 1100, घटि में घटि 1000, घटि में घटि 1200, मथी सिलाई 1500 ते बि मिलंदी, 2000 ते बि मिलंदी। केतिरो फ़र्क़ु पइजी वियो आहे? ग़रीब मौलवी खे तव्हां उन ई रेट में रखी छॾियो आहे, मस्जिद पेशमाम खे तव्हां उन ई रेट में रखी छॾियो आहे। हाणे 2006 में 10 रुपया चंदो, 2020 में बि 26 में बि 10 रुपया चंदो। साईं चंदो मूंखे न खपे साईं, ऐं ॿुधायूं इन करे पिया त ॾिसो असां मुस्लमान उन ई स्टेट ते बीठा आहियूं।
अलाह ताला फरमायो उहा शइ मुंहिंजे रस्ते में ॾियो जंहिं शइ खे तव्हां पसंदि था कयो। 10 रुपए जे नोट खे तव्हां पसंदि कंदव पाण? कसम त ख़ुदा कॾहिं घरवारी खे चओ 10 रुपए जो नोट थी हे वठि सही, घरवारी ख़र्चु घुरो हुनखे चओ 10 रुपए जो नोट वठि, त घरवारी खां जेको रिएक्शन ईंदो न उहो सभई असां सुञाणींदासीं। यार अॼुकल्ह नंढा ॿार 10 रुपया नथा वठनि, नंढा ॿार 10 रुपया नथा वठनि। मुंहिंजो पुटु मूंखां 10 रुपया न वठंदो, जुमे नमाज़ खां बाद में सिधा 40 रुपया वठंदो आहे, डायरेक्ट चवंदो ॻाल्हि ई 40 रुपए जी कंदो आहे, त 40 रुपया मूंखे ॾे। ऐं मौलवी ग़रीब 2026 में बि 10 रुपए ते क़बूल आहे। हे मज़े जी थोरी ॻाल्हि ॿुधायां, ॻाल्हि ॿुधाइण जहिड़ी त न आहे पर ॿुधाइण ईंदो। ईद ते जॾहिं हे जेको साथी चंदो वठंदा आहिनि न, ईद ते पोइ असां नोट जॾहिं ॻणींदा आहियूं न, पोइ उन में 500 नोट 10 रुपए जो हूंदो आहे, 500 नोट 10 रुपए जो हूंदो आहे। यानी 500 नोट जेकॾहिं असां अगरि शुमार कयूं त 500 माण्हुनि त 10 रुपया रखिया आहिनि न। 500 नोट 400 नोट। मां मोज़न साहिब खे हिकिड़े दफ़े चयो मैम साईं इहे जेकॾहिं 10 जी जॻह ते जेकॾहिं 100 रखण त केतिरो कमु थिए हा? चई साईं घटि में घटि पोइ हिन ईद ते तव्हां 40-50 हज़ार त खणो आहे, 40-50 हज़ार। त पेशमाम खे जॾहिं टाइट रखंदो न त पेशमाम जो सर्च जेको आहे न ऊंचो थींदो। ॾिसो काफ़ी कम अहिड़ा आहिनि जेके पेशमाम करे सघे थो, काफ़ी कम अहिड़ा आहिनि जेको पेशमाम नथो करे सघे। अलाह ताला क्वालिटियूं रखियूं आहिनि न। कुझु साहबी आया, साहबियुनि जे अंदरि जेको आख़िरत जे मरहले सां जेको जज़्बो हो न उहो आला क़िस्म जो हुयो। साहब आया, साहबियुनि जो साईं साहबी आया, चई साईं असांखे कुझु अमाल ॿुधायो। ग़रीब साहब हुया, चई साईं असांखे कुझु अमाल ॿुधायो। असांजा मालदार भाउ जेके आहिनि न उहो असां खां नेकी में अॻिते वधी विया। छो त मालदार जेके साहब हुया उहे छा कंदा हुया, नमाज़ बि पढ़ंदा हुया, रोज़ा बि रखंदा हुया, ऐं 3 नंबर ते रक़म ख़र्चु कंदा हुया। ऐं इहा रक़म ग़रीब जेको साहब ख़र्चु न करे सघंदा हुया। पोइ साहब आया मशहूरु वठणु, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ आया, साईं ॻाल्हि असांखे ॿुधो त असांजा जेके मुस्लमान मालदार भाउ आहिनि न उहे असांखां नेकी में अॻिते निकिरी था वञनि, ऐं असां वटि त पैसो ई न आहे। असां नेकी में अॻिते कीअं वधूं पंहिंजे उन मुस्लमान भाइरनि खां? त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त तव्हां चओ ला इलाहा इल्लल्लाह सुबहान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह, तव्हां हे जेको नेकी कयो। त साईं उहे साहब जेके ग़रीब साहब हुयो न उहे इन वज़ीफ़नि खे वठी करे सिधो घर विया ऐं वज़ीफ़नि खे कयूं। हाणे इन वज़ीफ़नि जी ख़बर मालदार साहब खे पइजी वई। हाणे जॾहिं मालदार साहब खे पइजी वई न उन साहिबनि बि ज़िक्र शुरू कयो। पोइ साईं मस्जिद में उहे साहब ज़िक्र कनि पिया, घर में उहे ज़िक्र कनि पिया। इहे ग़रीब साहब वरी मोटी आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़, चई साईं इहो हाणे ज़िक्र त असांजे मालदार मुस्लमान भाइरनि खे बि ख़बर पइजी वई आहे, हाणे असां छा कयूं? हाणे त इहे नेकी में असां अॻिते वधी विया। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पैसो जेको आहे अगरि उहो अल्लाह जे रस्ते में ख़र्चु थिए थो, हे अल्लाह ताला जो फज़ुल आहे, हे अल्लाह ताला कंहिंखे बि ॾे। साहबा वटि जॾहिं माल आयो न त उन्हनि इन माल खे अल्लाह जे रस्ते में इस्तेमालु कयो। ऐं असां पैसा खीसे मां कढी करे सभ खां पहिरियां नोट चेक कंदा आहियूं त 100 जो नोट कहिड़ो आहे, 50 जो कहिड़ो आहे, 10 जो लधो त इहो जेको आहे पेशमाम जे खाते में आणेसि, अगरि न लधो छॾे ॾे पेशमाम खे, ॿिए दफ़े जेको ख़ैरत कंदासीं। त सख़ी बंदो साईं अलाह खे पसंदि आहे। ॻाल्हि सिर्फ़ु पंहिंजी न पई हले हिते, ॻाल्हि सभिनी मस्जिदुनि जी हले पई, सभिनी इमामनि जी हले पई। ऐं बहरहाल सखावत जे अंदरि ख़ुदा वॾो जेको आहे मक़ाम रखियो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ॾिसो अलाह जे नबी फरमायो त 2 हथ थींदा आहिनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ए साहब हिकिड़ो हथु मथियो आहे ऐं हिकिड़ो हथु हेठियों आहे। ऐं अलाह जे नबी फरमायो ए साहब तव्हांखे ख़बर आहे त हिन 2 हथनि मां फ़ज़ीलत वारो हथु कहिड़ो आहे? हिन 2 हथनि मां फ़ज़ीलत वारो कहिड़ो आहे? त साहिबनि जो साईं तव्हां ई ॿुधायो। अलाह जे नबी फरमायो हे 2 हथ ॾिसो था, इन मां फ़ज़ीलत वारो हे हथु आहे। छा कॾहिं इशारो कयूं? इशारो इन तरफ़ कयूं त हे जेको हथु आहे न इहो पैसा ॾिए थो, इहो अल्लाह जे रस्ते में सदको करे थो, अल्लाह जे रस्ते में माल ॾिए थो। फरमायो हे जेको हथु आहे न ए साहबा इहो हथु फ़ज़ीलत वारो आहे, ऐं हे हेठियों जेको हथु आहे न हे बि आहे फ़ज़ीलत वारो, पर इन खां जेको मथियों हथु आहे उहो फ़ज़ीलत वारो आहे। त साहबा जी जमात जे अंदरि साहबा तमामु वॾा सखी हुआ साईं, हद खां वधी करे। अलाह ताला खां दुआ आहे त अलाह ताला अहिड़ो सखी असांजे मुस्लमाननि खे बि बनाए। टेम घणो साईं? 45 थियनि, ठीकु आहे, 45 थियनि, सही ॻाल्हि। रोज़े जी हालत में मर्द या औरत पंहिंजे मथे में मेहंदी लॻाए सघे थो या न? कोई बि मसइलो न आहे। रोज़े जी हालत में
कोई बि मुस्लमान औरत हुजे मर्द हुजे, ज़रूरत पई आहे मथे में मेहंदी लॻाए सघो था, रोज़ो साबित ई रहंदो, रोज़े ते कंहिं क़िस्म जो कोई बि असरु न पवंदो। अलाह ताला अमल करण खे तौफ़ीक़ अता फ़रमाए। अगरि कंहिं रोज़ो रखियो ऐं बाद में बिना के उज़ुर जे रोज़े खे टोड़े छॾियो त उन ते कफ़ारो लाज़िम थींदो या न? साईं बिल्कुलु गुनाह कबीर आहे। कंहिं बि नौजवान रोज़ो रखियो ऐं रोज़े रखण खां बाद में उन रोज़े खे टोड़े छॾियो, रोज़े खे भञी छॾियो, त हिकु नंबर ते इहो गुनाहगार थियो, तमामु वॾो गुनाहगार थियो। हाणे रमज़ान खां बाद में इन रोज़े जी क़ज़ा कंदो ऐं ॿिए नंबर ते शरीयत इन जे मथां कफ़ारे खे लाज़िम कयो आहे। हाणे कफ़ारो छा आहे? कफ़ारो इहो आहे त 60 मिस्कीननि खे सुबुह शाम मानी खाराईंदो। हे कहिड़ी सूरत में? जंहिं टाइम हिन रोज़ो रखियो आहे ऐं रोज़े खे हुन टोड़े छॾियो आहे बिना कंहिं उज़ुर जे। बिना उज़ुर खे सम्झो था न साईं? बिना कंहिं उज़ुर जो उन शइ खे चइबो आहे, यानी कोई बि हिन खे उज़ुर न हुयो। अगरि बीमार थी वियो, हे उज़ुर आहे। मां रोज़ो रखियुमि, हाणे 11 बजे 12 बजे मुंहिंजी तबियत इंतिहाई वॾी ख़राबु थी वई, इंतिहाई वॾी ख़राबु थी वई। हाणे काफ़ी माण्हू हिते सूफ़ी हूंदा आहिनि, छा चवंदा आहिनि? न साईं मां रोज़ो न टोड़ींदुमि। अड़े बेवकूफ़, तोखे रोज़ो टोड़णो पवंदो। छाजे करे? जान वॾी इम्पोर्टेंट आहे। अगरि तुंहिंजी जान बची थी वञे न, सुभाणे पोइ ते जेके 15 रोज़ा रहियल आहिनि न, उहे रोज़ा तूं रखंदे। सूफ़ी हिते बिल्कुलु न आहे थियणो। तकलीफ़ थी वई आहे जान में, रोज़े रखण खां बाद में इंतिहाई ज़्यादा तकलीफ़ थी वई आहे। डॉक्टर चवनि था रोज़े खे टोड़, त रोज़े खे भञी छॾियो, कोई बि मसइलो न आहे, गुनाह बि न मिलंदो। हाणे रमज़ान खां बाद में इन हिकिड़े रोज़े जी क़ज़ा करणी पवंदी बसि। बाक़ी कोई बंदो बिल्कुलु ठीकु हुयो, सही साल में हुयो, उन सूरत में जेकॾहिं उन रोज़ो टोड़ियो आहे त असांजी रोज़े जो कफ़ारो जेको अदा करिणो पवंदो। सदक़ाए फ़ितर जो केतिरो मिक़दारु आहे? अच्छा, साथी पुछा कंदा न त फ़ितरानो केतिरो थिए थो, इन खे सदक़ाए फ़ितर चइबो आहे। सदक़ाए फ़ितर असांजे हिन साल 2026 जे अंदरि केतिरो बीहे थो? इन जे अंदरि 4 जिन्सूं आहिनि सदक़ाए फ़ितर जे अंदरि। कणक आहे, जव आहिनि, किशमिश आहे ऐं चौथे नंबर ते खजूर आहे। इन सभिनी जा मुख़्तलिफ़ रेट थींदा आहिनि। कणक जो जेको सदक़ाए फ़ितर फ़ी फ़र्द जो ॾिनो वेंदो, फ़ी फ़र्द जो हिकिड़े बंदे जो सदक़ाए फ़ितर कणक जे एतबार सां 250 रुपया, जव जे एतबार सां फ़ी फ़र्द जो सदक़ाए फ़ितर 450 रुपया, किशमिश जे एतबार सां फ़ी फ़र्द जो सदक़ाए फ़ितर 3500 रुपया ऐं अहिड़ी तरह खजूर जे एतबार सां फ़ी फ़र्द जो सदक़ाए फ़ितर 2000 रुपया। तव्हांजी ॻाल्हि सम्झ अची वई? ॻाल्हि सम्झ आई आहे? असांजी ॻाल्हि कहिड़ी थी हले? फ़ितराने जे लाइ ॾियां। सिंधी में हिनखे फ़ितरानो चइबो आहे न, पर अरबी में हिनखे सदक़ाए फ़ितर चइबो आहे। छा चइबो आहे? सदक़ाए फ़ितर। त सदक़ाए फ़ितर केतिरो? हाणे मां ॿुधायुमि त कणक जे एतबार सां फ़ी फ़र्द 250 रुपया ॾींदो। घर जे अंदरि जेकॾहिं 10 भाती आहिनि त 250 जे एतबार सां 10 साथियुनि जो घणो थींदो? 2500 रुपया। घणा थींदा साईं? 2500 रुपया। इहे 2500 कढणा आहिनि। अगरि 8 भाती आहिनि त उन एतबार सां हिसाबु कयो वेंदो, 5 भाती आहिनि त उन एतबार सां हिसाबु कयो वेंदो। घटि में घटि जेको सदक़ाए फ़ितर जी रक़म जेकी आहे पाकिस्तान में न, उहा कणक जी आहे। बाक़ी जव जी रक़म मथे आहे 450 रुपया फ़ी सदक़ाए फ़ितर, खजूर जी 2000 रुपया ॿुधायोसीं ऐं किशमिश जी 3500 रुपया आहे। इहो 2026 जे साल जे एतबार सां, ऐं इहो हर साल जे अंदरि फिरंदो रहंदो आहे। हाणे 2026 में इहो रेट बीठो आहे न, अगरि महांगाई थी वई त 2027 में डबल बि थी सघे थो, 2028 में इन खां मथे बि थी सघे थो। त हर साल में जेकॾहिं अगरि कंहिंखे बंदे खे सदक़ाए फ़ितर कढणो आहे त आसान ॿोली में मां ॿुधाइणु चाहियां पियो त कंहिं बि साल जे अंदरि तव्हां सदक़ाए फ़ितर खे शुमार कहिड़े एतबार सां कंदव, हिन तरीक़े सां शुमार कंदव त तव्हां वञी करे शहर मां रेट जांच कंदव त साईं कणक जो छा रेट आहे। उहो तव्हांखे ॿुधाईंदो साईं कणक हेतिरे मन थी हले। चयो साईं हाणे 2 किलनि जो छा रक़म थी बीहे कंहिं बि साल जे अंदरि। तव्हांखे सदक़ाए फ़ितर कढणो आहे न, कंहिं मौलवी खां तव्हां पुछा न आयो करे सघिया, दुकानदार खां पुछा बि करे सघो था त कणक जेकी ॾियणी आहे उहा 2 किलो जे रक़म जे एतबार सां ॾियणी आहे। 2 किलो कणक ॾियणी आहे या उनजी रक़म ॾियणी आहे। वञिणो आहे दुकानदार ते, अब 2 किलो कणक जो छा रेट थो बीहे। उहो जेकॾहिं चए थो 300
त उन साल जो 300 सदका फ़ितर आहे। वरी पुछा कंदव साईं मां जव में ॾियणु चाहियां थो सदका फ़ितर, जव जो छा रेट आहे? त जव 2 किलो न हलंदो, उहो जव केतिरो? 3.5 किलो। साईं थोरो मुंहुं शरीफ़ खे लोॾाईंदो पोइ मूंखे ख़बर पवंदी। जव जेको आहे 3.5 किलो हलंदो। 3.5 किलो जव जी जेकी बि रक़म बीठी आहे उन साल जो उहो सदका फ़ितर जो उहो रेट आहे। वरी किशमिश बि जेको आहे 3.5 किलो, 3.5 किलो किशमिश जी जेकी बि रेट बीठी आहे उहा उन साल जो सदका फ़ितर आहे। ऐं अहिड़ी तरह खजूर बि 3.5 किलो। साईं ॻाल्हि सम्झ में अची वई न अची वई? अची वई। ऐं सदका फ़ितर कढणो कहिड़े टाइम आहे? ईद खां पहिरियां कढणो आहे। साईं ॻाल्हि सम्झ में अची वई न? अलाए छो अॼु सफ़ा रोज़े भला वठी कयो आहे साईं सभिनी खे। कंहिं साल में पुराणी कहिड़ी ॻाल्हि आहे, हिकिड़े बंदे दोस्त हुयो असांजो, रोज़ो रखियईं। रोज़ो रखण खां बाद में वरी माउ खे चइबो 3 बजे न 12 बजे चए मां वारो कर बसर कटण जो इरादो थो कर। चए बसर कटणु शुरू थो कर। हाणे 12 बजे पंहिंजी माउ खां बसर पियो कटराए। चए बसर कट। साईं सम्झो था न, बसर कट त यानी तकड़ में भाॼी पचाए न, इन जे करे सभु तकड़ में मां बसर कट। त अहिड़ी हालत न आहे न अलहमदुलिल्लाह। अलाह ताला रहम कयो आहे। ॻाल्हायां साईं मां थो अञा मूंखे ख़ुश्की लॻे, घंटो मूंखे थी वियो आहे हिते। साईं उसूल आहे न, अगरि ख़ुश्की लॻणी खपे त पेशमाम खे लॻे न, या तवकल ते रोज़ो रखियो अथव राति? कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे साईं, तवकल ते रोज़ो। अल्लाह अकबर। इस्तिख़ारे करण जो को तरीक़ो ॿुधायो। इस्तिख़ारो सम्झो था साईं? इस्तिख़ारो सम्झो था? अल्लाह अकबर। इस्तिख़ारो उनखे चइबो आहे, सम्झो नथा भला तव्हांखे सम्झाए छॾियूं था। इस्तिख़ारो कोई बि तव्हां कमु शुरू कयो था, उन कम जे अंदरि तव्हां चओ था इहो हाणे मां कमु शुरू कयां या न कयां। तमामु इंसाननि खां तव्हां मशवरो वरितो आहे, पर तव्हांजी उन कम ते दिलि बीहे नथी। दुनिया जो कहिड़ो बि कमु हुजे, दुनिया जो कहिड़ो बि कमु हुजे, उनखे तव्हां शुरू कयो था पर तव्हांजी दिलि उन में हा बि करे थी न बि करे थी। यार शुरू कयां, नफ़ो ॾिसंदुमि या नुक़सानु ॾिसंदुमि। पोइ इन खां बाद में शरीयत इस्तिख़ारो ॿुधायो आहे। इस्तिख़ारो तव्हां कयो, 2 रकातूं नफ़िल नमाज़ पढ़ो, ऐं बहितर उहा इशा नमाज़ खां बाद में ई पढ़ो। पढ़ी करे पोइ हिकु लंबी दुआ आहे, हाणे उहा शायदि मां इन टाइम ॿुधाए न सघां, पर उहा वीडियो में मां एड कराए छॾियां, उते वञी करे पोइ ॾिसिजो। ऐं उनखां बाद में इनशाला उहे अल्फाज़नि में असां चङी तरह लिखंदासीं ताकी तव्हां उहे पढ़ी बि वठो। पोइ उन दुआ खे तव्हां पढ़ो, उन मामले खे तव्हां हफ़्ते ताईं कंटिन्यू रखो। जेकॾहिं अगरि पहिरें ॾींहं में तव्हां नफ़िल नमाज़ पढ़ी करे उन दुआ खे पढ़ियो आहे, पोइ दिलि में जेको बि इरादो आयो आहे बसि पोइ उन कम खे शुरू कयो। अगरि दिलि में हा जो इरादो आयो आहे त बिस्मिल्लाह करे कम खे शुरू कयो। अगरि दिलि में न जो इरादो आयो आहे पोइ उन कम खे छॾे ॾियो। कम से कम हफ़्ते ताईं इन आमाल खे कंटिन्यू रखो। पोइ जेको दिलि जे अंदरि ख़्यालु अचे उनखे जेको आहे जारी करे सघो था। ऐं प्लस में शादी जे लाइ बि इहो वज़ीफ़ो करे सघो था। ॾिसो बाज़ वक़्तु माण्हू चवंदो आहे न, यार हिते रिश्तो मूंखे मिले थो, हाणे हिते मां रिश्तो कयां न कयां, हिते मां रिश्तो कयां न कयां, हिते मां कारोबार कयां न कयां, हिते मां तिजारत कयां न कयां। पोइ इंसान जे दिलि जे अंदरि 2 ख़्याल ईंदा आहिनि। हिकु ख़्याल त हा जो ईंदो आहे, ॿियो न जो ईंदो आहे। बसि हिन इस्तिख़ारे खे कयो, प्लस में दुआ पढ़ो। पोइ दिलि में जेको इरादो अचे बिस्मिल्लाह करे जान छॾायोसीं। गैर मुस्लिम सां दोस्ती रखणु कीअं आहे? गैर मुस्लिम सां दुनवी एतबार सां दोस्ती रखणु, कुझु मामला तय करणु दुरुस्त आहे। बाक़ी गैर मुस्लिम खे बंदो पंहिंजो दोस्त न बनाईंदो। छाजे करे? जॾहिं दोस्ती वधी वेंदी आहे न त पोइ असांजा नादान मुस्लमान पोइ वञी करे होली में शिरकत कंदा आहिनि। त बहरहाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इंसान पंहिंजे दोस्त जे दीन ते हलंदो आहे। जेको उनजे दोस्त जो दीन हूंदो आहे न, अमूमन उहो उनखे फॉलो करण जी कोशिशि कंदो आहे। त असांजी गैर मुस्लिम सां अहिड़ी दोस्ती न अपनाइबी जो उन सां सीनो सीने सां मिलाइजे ऐं उनजी हर हिकु ॻाल्हि ते लबक चइजे। न न, ईअं बिल्कुलु न। दुनवी मामला आहिनि, अल्हम्दुलिल्लाह दुनवी मामला आहिनि, दुनवी कारोबार आहे। तव्हां गैर मुस्लिम जा मुलाज़िम आहियो, उन हदूद में जेकी रिआयत थी सघे तव्हां उन सां मामला रखे सघो था। बाक़ी दोस्ती जेको आहे गैर मुस्लिम सां न, दोस्ती मुस्लमान सां लॻाई वेंदी। छाजे करे? कॾहिं कॾहिं दोस्ती में कॾहिं कॾहिं बंदो कुफुर खे तस्लीम करे विझंदो बि आहे। ईअं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने जे अंदरि हिकु बंदो मुस्लमान थियो।
मुसलमान थियण खां बाद में उनजी दोस्ती वॾे वॾे किंग जेको काफ़रनि सां हुई, उन काफ़रनि खे ख़बर पइजी वई त हे असांजो जेको घाटो दोस्त आहे न, घाटो दोस्त चइबो न, हे जेको असांजो पगमट दोस्त आहे न, इन जेको इहो मुसलमान थियो आहे ऐं नबी जे मथां इन कलमो भरियो आहे, त पंहिंजे दोस्त खे घुरायूं, घुराए करे उनखां पुछा कयूं तूं वाक़ई मुसलमान थियो आहे छा? उन चयो यार मां मुसलमान थियो आहियां। चए तूं नबी जे मथां ईमान आंदो आहे? चए हा मां नबी जे मथां ईमान आंदो आहे। चए पोइ ॻाल्हि ॿुध, पोइ तुंहिंजी असांजी दोस्ती वई, बसि तुंहिंजी असांजी दोस्ती वई। हाणे साईं उन छा चयो? उन चयो यार ईअं न कयो, ईअं न कयो, ईअं न कयो, नओं ईमान आंदा ई न। चए ईअं न कयो। चए ठीकु आहे, हाणे मां नबी सां वास्तो कटियां थो, नबी सां मां वास्तो कटियां थो, अॼोके ॾींहं जे अंदरि मां मुसलमान थियो हुयुमि, अकाम मुंहिंजे मथां एतिरा जारी न थिया आहिनि, बसि मां चवां थो माज़अल्लाह नबी इहो जेको आहे सचो न आहे। हाणे दोस्ती साईं साम्हूं जेको आहे त 10-12 दोस्त हुया। पोइ अलाह ताला आयत जेको आहे क़ुरान हकीम जे अंदरि नाज़िल कई। अलाह ताला फरमाए त ए मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां क़यामत जे ॾींहुं ॾिसंदव त इहो बंदो जेको मुसलमान थी करे वरी कुफ़ुर जी तरफ़ मोटी आयो आहे, तव्हां ॾिसंदो इहो यौम मशर में चवंदो काश मां पंहिंजी दोस्ती खे न वठां त बहितर हुयो। जॾहिं इनखे असां जनम जे तरफ़ छिकींदासीं ऐं इहो चवंदो काश इन कुफ़र वारी दोस्ती खे मां न वठां त बहितर हो। यानी मालूम थिए थो त बंदे जी जेकी दोस्ती हूंदी आहे, दोस्ती जी तरफ़ बंदो माइल थी पवंदो आहे। त असांजी गैर मुस्लिम सां कंहिं क़िस्म जी कोई बि दोस्ती, दुनवी मामलात आहिनि इख़्तियार कया वेंदा, बाक़ी दोस्ती मुसलमान सां कयो, नेक सां कयो, उन बंदे सां कयो जंहिं बंदे खे ख़ुदा जो ख़ौफ़ आहे, ऐं जंहिं बंदे खे ख़ुदा जो ख़ौफ़ बि न आहे न, उन सां बि घणी ढेर करण जी कोशिशि न कयो। मां त ईअं बि चवंदो आहियां त जेको बंदो नमाज़ जो पाबंदी न आहे न, उन सां बि एतिरा मामलात तय करण जी कोशिशि न कंदा को, छाजे करे जेको बंदो अलाह ताला जे हक़ खे सर अंजाम नथो ॾिए, जेको बंदो अलाह ताला जे हुकूक खे नथो ॾिसे, सुभाणे उहो तव्हांखे ठगी वेंदो। इहा ॻाल्हि हक़ीक़त अथव। जंहिं बंदे खे इहो ख़ौफ़ न आहे त मूंखे अलाह पैदा कयो आहे, मूंखे जवानी अलाह ॾिनी आहे, मूंखे अखियूं अलाह ॾिनियूं आहिनि, मूंखे मुसलमान ख़ुदा बनायो आहे, ऐं एतिरा ख़ुदा जा एहसानात ॾींहुं राति हिन जे मथां शुमार थियनि था, ऐं इहो बंदो नमाज़ नथो पढ़े, ॾिसंदा कयो त इहो जॾहिं अलाह जे हक़ खे सर अंजाम नथो ॾिए, मुजीब रहमान खे सुभाणे कहिड़ा इहो फटका ॿधाईंदो। त ॻाल्हि सम्झ अची वई त दोस्ती हुजे नेक ऐं मुतक़ी सां, हा नेक मुतक़ी सां दोस्ती रखंदो इंशाअल्लाह उनजो असरु जेको आहे पवंदो, ऐं जेकॾहिं कंहिं फासिक ऐं फाजिर सां दोस्ती रखंदो न त उनजो बि असरु पवंदो। ऐं दुनिया जे अंदरि यकीन कयो रूल अथव इहो, दुनिया जे अंदरि इहो रूल आहे कंहिं फ़नकार सां अगरि दोस्ती रखंदो न, फ़नकार सां, त बंदो शाइरी जी तरफ़ माइल थींदो आहे। फ़नकार सां असांजा कुझु दोस्त हुया, उन्हनि जी दोस्ती सां फ़नकार सां अहिड़ी जो थी वई, अहिड़ी जो थी वई, नेठि वञी करे उहे बि शाइर थी विया ऐं उहे फ़नकार बि थी विया। बिल्कुलु असां सां क्लोज़ दोस्त हुया असांजा दोस्त जेके क्रिकेट में माहिर हुया, इंतिहाई वॾो क्रिकेट में लही पिया। छाजे करे दोस्ती जॾहिं क्रिकेट जी बंदे सां हूंदी न त ख़ुदि ब ख़ुदि तूं जेको क्रिकेट थी वेंदी, ऐं जेकॾहिं अगरि दोस्ती जुआरी के बंदे सां जुआरी सां, तूं साईं थी वई जुआरी, असरु पवंदो आहे। पहिरें ॾींहुं तूं न खेॾंदी, तूं बुज़ुर्ग आहे न, पहिरें ॾींहुं तूं बिल्कुलु न खेॾंदी, पोइ ॿिए ॾींहुं तुंहिंजी दिलि जे अंदरि नरम लहजो पैदा थींदो, टे ॾींहुं तूं ख़ामोशी इख़्तियार कंदे, चौथे ॾींहुं चवंदे साईं हे हिकिड़ो 1000 रुपयो मुंहिंजो बि जेको डन करेसि, अॻिते पोइ ॾिठो वेंदो बाद में। पोइ बंदा इन जुआ जे फेल जे अंदरि बि तमामु वॾो लही था पवनि। असांजे मस्तूई माला जे बि अंदरि तमामु नौजवान इन फेल जे अंदरि फाथल आहिनि, जुआ जे फेल जे अंदरि, ऐं इंतिहाई वॾो परेशान आहिनि। तमामु वॾी रक़म सां हिकिड़े ॾींहं जे अंदरि लुटाइनि था। ख़बर असांखे पई आहे, असांजे काफ़ी जेको आहे क़रीबी हिते नमाज़ पढ़ंदड़ दोस्त बि आहिनि। याने तमामु वॾो जुआ हिकु कबी फेल आहे। जुआ जो पैसो मां तव्हांखे ॿुधायां, जुआ जो पैसो अगरि खटियोसीं न सुकून नाहे, हारायोसीं पोइ बि सुकून नाहे। साईं ॻाल्हि सही थो कयां ग़लति थो कयां? जुआ जो पैसो अगरि खटियोसीं न सुकून त बि नाहे। छाजे खां सुकून नाहे? तव्हां चओ साईं 5 लख रुपया त आया आहिनि जेब में, इहे 5 लख रुपया जीअं तुंहिंजी जेब में आया न, हाणे तूं सोचींदे इनखे 10 लख रुपया कीअं कयां मां? हा वरी कॾहिं दी जेको आहे मैच स्टार्ट थिए, कॾहिं जेको आहे मां डीलिंग कयां, इहे 5 लख रुपया जेके आया आहिनि तुंहिंजी जेब में तोखे सुकून सां सुम्हणु बिल्कुलु न ॾींदा।
तूं चवंदे वरी का मैच अचे उन में इहे लॻाया, वरी 5 लख रुपया तूं लॻाया, वरी तूं 0-0 थी वई। हाणे असांजा दोस्त छा चवंदा आहिनि, साईं मां बसि मूर मोटाए करे पोइ जेको आहे ख़ामोशी इख़्तियार कंदुमि। 5-6 लख पैसा पंहिंजा जहिड़नि पैसा हलाल जा पैसा हाराए विया न, पोइ इहो चवंदा आहिनि त हाणे असां मूर मोटाए करे पोइ ख़ामोशी इख़्तियार कंदासीं। हाणे हिन मूर मोटाइण जे चकर में अबे जो घर बि खपाईंदा, अबे जी मोटरसाइकिल बि खपाईंदा, पाण खे बि इंतिहाई वॾो कर्ज़ई कंदा, हता की पंहिंजी ज़मीन बि खपाईंदा। साईं जुआ जो पैसो आयो ॾिसो सुकून थियो न थियो न, ऐं हाराईंदव। असां अहिड़े बि जुआरनि खे ॾिठोसीं, हाराइण खां बाद में यकीन कयो भितियुनि में टकर। मूंखे त वॾी खिल बि ईंदी आहे, मां चवंदो हिकु भित में हिकिड़ो टकर न, अहिड़ा 10 टकर तूं ॿिया बि लॻाए, छाजे करे तूं हिन फेल जे तरफ़ आयो छो आहे। यार क़ुरान हकीम जे अंदरि अलाह ताला साफ़ तौर ते जुआ खां ख़ुदा मना कई आहे। मुजीब रहमान जेकॾहिं अगरि हिन टाइम बयानु करे थो, अकुल साईं कंहिं ॾिनो आहे? हे सभु जेके हिते मुस्लमान वेठा आहिनि, अकुल कंहिं ॾिनो आहे? अलाह अकुल ॾिनो आहे न, अलाह सम्झ ॾिनी आहे। उन अलाह जो इल्मु छा हूंदो? अलाह जो त वॾो इल्मु हूंदो। जंहिं अलाह ताला हिन प्लेनेट अर्थ ते 7.5 अरब इंसान खे अकुल ॾिनो आहे, ज़हन ॾिनो आहे, सम्झ ॾिनी आहे, ताकी इंसान ॻाल्हाए सघे थो। उन अलाह जो इल्मु छा हूंदो? उहो रब फरमाए पियो जुआ जेको आहे बुरो हिकिड़ी ख़सीलत आहे, इन खां बचो। हाणे जेकॾहिं अगरि असां इन में इनवॉल्व थींदासीं वरी नुक़सानु ॾिसंदासीं। अलाह ताला खां दुआ आहे त अलाह ताला तमामु जेके असांजे शहर जे अंदरि या असांजे मुस्तक़बिल जे अंदरि जेके बि साथी आहिनि, अलाह ताला बरकत वारे ॾींहुं ऐं बरकत वारे महीने जे करे इहा ख़सलत उन्हनि खां कढे। साईं सभई आमीन त चओ, थोरो अञा तेज़ी में चओ, हा आमीन चओ। औरत जो दरगाह ते वञणु कीअं आहे? औरत जो दरगाह ते वञणु कंहिं क़िस्म जो कोई बि ज़रूरी न आहे। छो औरत दरगाह ते वञे? दरगाह ते वेंदी छा कंदी? या नमाज़ पढ़ंदी? हा साईं, उते को क़ुर पढ़ंदी? छा कंदी? वेंदी उहे उते सभु मर्द ऐं औरतुनि खे ॾिसंदा। साईं ॻाल्हि कची कयां पियो पकी कयां पियो? हा ख़ुदा जो कसम को खार ॿार त नथी लॻे न, न त मां ख़ामोशी करे वठां। बहरहाल मुस्लमान जो इहो तरीक़ो न आहे त उहो मुस्लमान पंहिंजी औरतुनि खे दरगाह ते वठी वञे। मुस्लमान जो इहो फेल न अथव। हे काफ़ी औरतूं जेको आहे लहर कंदियूं आहिनि, लहर उते औरतूं कंदियूं आहिनि न, हे दरगाह ते। मां त ॾिसी करे यार नेट मीडिया असां बि इस्तेमालु कयूं था यार, कॾहिं कॾहिं इहा लहर वारी वीडियो जेको आहे न गुज़रंदी आहे। मां चयुमि यार इन्हनि जा मर्द भला आहिनि या न आहिनि, इन्हनि जा मर्द आहिनि या न आहिनि। पोइ वल्लाह अलम कंहिं ज़माने में मां कमेंट में इहा ॻाल्हि कयमि त मैम हे हिकिड़ी वॾे क़िस्म जी हिकिड़ी जिहालत आहे। मूंखे कमेंट में हिकिड़े साथी जवाबु ॾिनो, चए जॾहिं अगरि तव्हांजी औरतुनि खे लहर थियो न पोइ त ख़बर पवंदी। पोइ मां चयोमांसि जवाब में, मां चयुमि बिल फ़र्ज़ अगरि असांजी औरतुनि खे लहर थियो, असां कंहिं क़िस्म जो कोई बि दरगाह ते न वठी ईंदासीं, असांजी औरतूं भले घर में मरी वञनि त मरी वञनि, इहा 5 मिंट वारी बेइज़ती बर्दाश्त कंदासीं। साईं ॻाल्हि सम्झ में आई न? अगरि लहर कराइण लाइ औरतुनि खे दरगाह ते न वठी वेंदो न, प्लस में इहा ॻाल्हि कंदा आहिनि, साईं घाटो भरी पवंदो माई जो। छा थींदो? घाटो भरी पवंदो। मां चवां थो अलाह न करे अगरि घाटो घर में भरी थो पवे न, इहा 5 मिंट जी बेइज़ती जेको आहे न असां बर्दाश्त कंदासीं। असांजे ख़ानदान में अलहमदुलिल्लाह कंहिंखे बि न आहे साईं, कंहिंखे बि इहो फेल न आहे। मां शुक्र कयां थो ऐं अल्हम्दुलिल्लाह अलाह कंदो अॻिते बि जेको आहे अहिड़ो मामिलो न थींदो। बाक़ी जेकॾहिं अगरि औरत खे लहर में दरगाह ते वञण खां बाद में लहर बंदि थो थिए न, उन औरत खे घर में रखो ऐं चओ त जेसि ताईं तुंहिंजी हयाती हूंदी न, अल्हम्दुलिल्लाह तूं घरवारी आहे, घर में जेको आहे ज़िंदगी बसर कर। अगरि इन लहर जे चकर में तूं मरी वई न त वञी करे पोइ जन्नत में गॾु मिलंदासीं। त ॻाल्हि भली आहे न आहे साईं? सही ॻाल्हि आहे न आहे? हा बाक़ी हे साईं सभु कुझु धोखो आहे हिकिड़ो। ऐं मुस्लमाननि खे गैरत खां जेको ॿाहिरि कढियो थो वञे, ऐं कंहिं क़िस्म जो कोई बि औरतुनि खे दरगाह ते वठण जी कोई बि ज़रूरत न आहे। इते यार सम्झी सघो था, जॾहिं इस्लाम इते मना कई त औरत खे क़ब्रिस्तान ते न वठी वञो। औरत जो पीउ जी क़बर आहे, औरत जी मुड़ुस जी क़बर आहे, औरत जे पुट जी क़बर आहे, उते बि न वठी वञो, औरत खे न वठी वञो। पोइ इस्लाम हिकमत बयानु कई त इन जे करे औरत खे न वठी वञो त औरत जे अंदरि जज़ फज़ ज़्यादा आहे। जॾहिं क़बर ते वेंदी न
त औरत खे बर्दाश्त न ईंदी, उहा औरत उते रोअंदी, उते पिटींदी। इन जे करे इस्लाम मना करे छॾी त औरत खे क़ब्रिस्तान ते बि नाहे वठी वञिणो। बाक़ी कलंदर शहबाज़ ते वठी वञा हा साईं, पोइ असांखे चवंदासीं तव्हां त जेको आहे वहाबी आहियो, तव्हां बि जेको आहे मुनकिर आहियो, तव्हां जेको आहे देवबंदी आहियो। कसम खणी करे ॻाल्हि कयां थो, इहो नज़रियो साहबा जी जमात बि रहियो आहे। हा, इहो नज़रियो साहबा जी जमात जो बि रहियो आहे। कॾहिं बि कंहिं रिवायत में न मिलियो त को साहबी पंहिंजी घरवारी खे माज़अल्लाह सुम माज़अल्लाह कंहिं दरगाह ते वठी वियो हुजे, न वठी वियो आहे। अल्लाह ताला अमल करणी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अगरि मुड़ुसु नामर्द हुजे, तलाक खां पोइ औरत जो इद्दत में विहणु लाज़िम आहे या न आहे? जेकॾहिं कोई कंहिं बंदे शादी कई त ऐं मर्द हक़ीक़त में मर्द न हुयो, ऐं कुझु टाइम खां बाद में उन औरत खे थी वई तलाक। हाणे इहा औरत इद्दत में विहंदी न विहंदी, हिकिड़ो मसइलो आहे। इद्दत में विहंदी न विहंदी, इहा औरत इद्दत में विहंदी। जेकॾहिं हक़ीक़त में इन जो मुड़ुसु नामर्द हुयो, शादी थियण खां बाद में औरत चयो त हे नामर्द आहे, ऐं मुड़ुसु बि तसली कई, तसदीक़ कई त हक़ीक़त आहे मां नामर्द ई आहियां, पर शरीयत हिकिड़ो उसूल ॿुधायो आहे त इन औरत खे जॾहिं तलाक थींदी न, त तलाक थियण खां बाद में इहा औरत इद्दत में विहंदी। छाजे करे इद्दत में विहंदी? इन्हनि खे ख़लवत मिली चुकी आहे। ख़लवत उनखे चइबो आहे ज़ाल मुड़ुस खे निकाह खां बाद में एतिरो टाइम मिलियो जो उन टाइम जे अंदरि जेकॾहिं हम बिस्तरी करणु चाहिनि त हम बिस्तरी करे सघनि, त इनखे चइबो आहे ख़लवत सही। ख़लवत सही थी वई आहे, हाणे इहा औरत इद्दत में वेही सघे थी। छा सदका फ़ितर सभिनी मुस्लमाननि ते लाज़िम आहे? सभिनी मुस्लमाननि ते लाज़िम न आहे। सदका फ़ितर जंहिंखे फ़ितराउन चइबो आहे न, सभिनी मुस्लमाननि ते लाज़िम न आहे। उन्हनि मुस्लमाननि ते लाज़िम आहे जंहिं वटि एतिरी रक़म आहे जो 52.5 तोला चांदी जेतिरी रक़म हिन वटि पई हुजे, या एतिरी चांदी पई हुजे। 52.5 तोला चांदी साईं सम्झो था केतिरी रक़म थींदी? मां सम्झां थो त इहा रक़म बीहंदी 10,000 ते जेकॾहिं चांदी जो तोलो लॻायो वञे न, त बि इहा चांदी बीहंदी 2.5 लख जे क़रीब बीहंदी। 2.5 लख जे क़रीब बीहंदी न। 52.5 तोला चांदी न, हिकिड़ो तोलो चांदी जो 10 तोला चांदी जा 1000 ते जेकॾहिं कैलकुलेट कयो वञे त घणा थींदा? लखो रुपियो 10 तोलनि जो 5 लख थी विया। घणा साईं? साईं आवाज़ थोरो घटि थो अचे। 2 लख साईं 55,000। जेकॾहिं कंहिं बि साथी वटि 2,55,000 अमाउंट पियो आहे त इहो सदका फ़ितर कढंदो। अगरि कंहिं मुस्लमान वटि पैसो ई न आहे, रोज़ा उन सबर खे आहिनि, छा इहो बि सदका फ़ितर कढे? उहो सदका फ़ितर न कढंदो। पर प्लस में इहो बि सुवालु ईंदो साईं कंहिं वटि 40,000 आहिनि, कंहिं वटि 50,000 बि पियो आहे, इहो जेकॾहिं सदका फ़ितर कढंदो त बहितर आहे, इनखे सवाबु मिलंदो। बाक़ी इन बंदे जे मथां बि लाज़िम न आहे। साईं मसइलो सम्झो? सदका फ़ितर कहिड़े बंदे जे मथां लाज़िम थींदो? जंहिं बंदे वटि एतिरी रक़म हुजे जो 52.5 तोला चांदी जेतिरी, उन बंदे जे मथां सदका फ़ितर लाज़िम थींदो। अगरि कंहिं वटि न आहे त उनजे मथां न थींदो। पर जेकॾहिं कंहिं वटि 50,000 आहे, 40,000 आहे, कढणु चाहे थो, अल्लाह ताला हिनखे अजुर सवाबु ॾींदो। अल्लाह ताला अमल करणी तौफ़ीक़ अता फ़रमाए। साईं क्लोज़ थी वियो बयानु।